अरे तव्हां वरी केरु आहियो? कल्हो को गंजो किथे वियो हुयो छोरा? तूं गॾु हुई न हुन सां? कल्ह जीअं फूसूं हणी वियो आहे मुंहिंजे नक मां अञा ताईं ठप नथी वञे। हिनखे वठी अचो हेॾे त मां हिन जी जीह कढी नक खे हणां। उहो ई त पलान तो वठण आया हो न अखरोट सिंधी। ए रुगो अखरोट सिंधी तू जो नक न सड़ियो आ, ॾिस असां जो बि सड़ियो आ। 5 ॾींहं थिया आहिनि में नक में धप थी वई आ। छोरा ता हिननि सां कचहरी करण आया हो छा? जूते था उठ, कल दोस्त दुबई मां लूडे ता वठी आयो आ। सुंगी सुंगी मिर्गी अठे तो ॿियो छा कंदो? अड़े पर भूख आणी चे न वनी। भूख आण दो 7 महीना मी न असंदो। खणो चोरा हिनखे उन गंजीअ सां गॾु वञी सुमारे अचोसि। नहीं छॾई वॾा ॿियो छा करे? ए सवेल खां वठी तकरीर शुरू कई अथव मुले असदुल्ला खोड़े यारी। अचो न भायो त मां वरी वञो ॿिए खे बि कुहणो आहे। अदा हलू को जहिड़ो कर या हलो का पिनस नहीं का मानी खाओ भूख लगी आ। जान छॾायो